जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं अवांजो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ अहसन अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद थो करियां त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। नाज़रीन अॼु हिकिड़ो ॾाढो वॾो ॾिहाड़ो आहे, असां उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं जंहिंजो नालो आहे मार्का हक़। पर अव्हांखे ख़बर आहे त मूंसां गॾु मुंहिंजो को होस्ट आहिनि ऐं उन्हनि अॼु असांखे जॉइन कयो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त उन्हनि खे असीं ऑन बोर्ड करे वरितो आहे। उन्हनि जो नालो आहे हुमरा ताहिर। पाण माशाल्लाह ज़बरदस्त यंग टैलेंटेड एनर्जेटिक एंड वाइब्रेंट प्रोफाइल आहिनि पिण। इन्हनि जी मास्टर्स थियल आहे मास कम्युनिकेशन जे अंदरि। पाण ॾाढी ज़बरदस्त डिबेटर आहिनि, पब्लिक स्पीकिंग में बि ॾाढी फर्स्ट क्लास महारत रखनि थियूं ऐं पाण एक्स्ट्रा को करिकुलर एक्टिविटीज़ में गोल्ड मेडलिस्ट बि हासिलु करे चुकियूं आहिनि। ऐं इन आवाज़ टीवी जी पूरी सथ जे तरफ़ां हुमरा ताहिर खे भलीकार करियां थो। हुमरा आऊं अव्हांखे भलीकार करियां थो। ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैरियत सां? ऐं हुमरा खे आऊं चवंदुसि त हूअ अव्हां सां बि ज़रूरु मुखातिब थियनि ऐं अव्हांखे भलीकार बि चवनि ऐं अॼु जो जेको प्रोग्राम आहे उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। छा चवणु चाहींदो हुमरा? अॼु जो प्रोग्राम जीअं तव्हां चई चुका आहियो त मार्का हक़ आहे, जेको असांजी तारीख़ खे ॾिसजे त हिकिड़ो ॾाढो असांजे लाइ अहम हिकिड़ो इवेंट रही चुको आहे। असां फ़ख़्रु कंदा आहियूं पंहिंजी फ़ौज ते ऐं इन में जेकी बि क़ुर्बानी थी वियूं आहिनि असां उन्हनि खे एक्नॉलेज कंदा आहियूं। ऐं असां इन जी थोरी हिस्ट्री बि अगरि असां वञूं त मार्का हक़ कॾहिं थियो, इहो असांखे 2025 मई 2025 में मार्का हक़ इहो इवेंट शुरू थियो हुयो, जंहिंमें असांजी पाकिस्तान आर्मी हर तरीक़े सां एयरफोर्स बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे हुमरा। आऊं सम्झां थो जेको इहो बुनियान अल मरसूस जेको पाकिस्तान जो हिकु ऑपरेशन आहे ऐं इहो ऑपरेशन ठीकु ग़ालिबन 22 अप्रैल खां 10 मई ताईं कंटिन्यू रहियो ऐं जंहिंखे नालो ॾिनो वियो इन ऑपरेशन खे मार्का हक़। ऐं इन जी नाज़रीन आऊं अव्हांखे थोरी बुनियादी वज़ाहत ॾींदो हलां त 22 अप्रैल जो उहो ॾींहुं जंहिं ॾींहं ते हिकिड़ो पहलगाम हंध ते हिकिड़ो दहशतगर्द बज़ाहिर दहशतगर्दीअ जो वाक़ियो रोनुमा थियो ऐं उन दहशतगर्दीअ जे वाक़िए में तमामु घणियूं मासूम जानियूं बि क़ुर्बान थी वियूं ऐं शहीद थियूं। ऐं सम्झां थो त उहो दहशतगर्दीअ जो वाक़ियो न हो पर प्रोपेगेंडा हुई, छाकाणि त उन वाक़िए में पाण ॾिठोसीं त हमेशह पाण अहिड़नि दहशतगर्दी जे वाक़ियनि खे पाकिस्तान मज़म्मत कंदो आहे हर हंधि जिते बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि। पर उन ई साॻीअ ते पाकिस्तान बि इन वाक़िए जी मज़म्मत त कई, पर उन ॾींहं ते हिकिड़ो ॿियो अजब हैरतनाक ॻाल्हि इहा साम्हूं पेश आई त उन ई ॾींहं ते असांजे दुश्मन मुल्क जे तरफ़ां जज, अदालतूं, शवाहिद, FIR, पुलिस ऐं असांजे मथां इल्ज़ाम बि धरिया विया त हिन दहशतगर्दीअ जे वाक़िए में पाकिस्तान मुलविस आहे, जॾहिं त पाकिस्तान जो हमेशह इहो चवणु हो त असीं इन वाक़िए में मुलविस कोन आहियूं, हमेशह तरदीद कंदो रहियो। ऐं इहो पाकिस्तान जो पिणु चवणु हो त पाकिस्तान इन में मुलविस न आहे। अगरि अव्हांखे इन ॻाल्हि ते यकीन कोन थो अचे त कंहिं बि न्यूट्रल एजेंसी खां इन शइ जो फ़ैसिलो करायो वञे, पर असांजे इन भारत मुल्क जेको असांजो ज़ाती दुश्मन आहे उन मुल्क जे तरफ़ां इन ॻाल्हि ते हाकारी जवाबु ऐं मस्बत जवाबु कोन आयो। ऐं उन खां पोइ असां ॾिठोसीं त अल्हम्दुलिल्लाह असां इन मामले में इन जंगी सूरत हाल में तमामु वॾा हदफ़ तय कया। ऐं अव्हांखे ॿुधायां हुमरा त इहे वाक़िया के 22 अप्रैल में रुकिया कोन ऐं पाकिस्तान जो इहो चवणु हो त बल्कि असांजी आर्मी, असांजी नेवी, असांजी एयरफोर्स, पूरो जेका बि फोर्स आहे उन्हनि इहा ॻाल्हि 22 अप्रैल ते ई वाज़े करे छॾी हुई त हीअ दहशतगर्दीअ जो वाक़ियो कोन आहे, पर इन वाक़िए जो बहानो अलॻि आहे, निशानो अलॻि आहे। मतिलबु त असीं सम्झी छॾियोसीं त दुश्मन जी चाल छा आहे ऐं उन दुश्मन जी चाल खे नाकाम बणाइण जे लाइ पाकिस्तान जी पूरी फोर्स हमेशह रेडी रही, तयारु रही। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां नाज़रीन त 6 ऐं 7 मई जी राति उहो वाक़ियो पेश आयो जॾहिं
मदरसनि ते ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि ते हमला कया विया ऐं उन्हनि हमले में बि इलाही सारियूं इनोसेंट जानियूं ज़ाया थियूं। ऐं इहा कहाणी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं एयरफोर्स जे ऑपरेशनल रूम में हिकिड़े साए कलर जूं निशानियूं नज़र आयूं, छाकाणि त असांजे फोर्स जा बहादुर, बेबाक, जटाधार, मज़बूत इरादा रखंदड़ नौजवान उन स्क्रीन ते अखियूं रखी वेठा हुया त दुश्मन केॾी महिल बि पंहिंजी चाल हली सघे थो। ऐं जॾहिं पाण ॾिठोसीं त साए रंग जूं निशानियूं अचनि पियूं ऐं पाण गौर कयोसीं, आई मीन पाण मां मतिलबु त एयरफोर्स जे तरफ़ां इहो गौर कयो वियो त इहो साओ रंग अचे छो पियो। उन जी वजह इहा हुई त तक़रीबन 70 खां 80 जहाज़ जेके आहिनि असांजे दुश्मन मुल्क जी सरहद पार पिया कनि ऐं इन मां असांखे अंदाज़ो थी वियो त हीअ का न का चाल शुरू थी वई आहे। लिहाज़ा असांजे पाक एयरफोर्स इन शइ जो ज़बरदस्त तदारुक वठंदे हुमरा ताहिर तव्हांखे ॿुधायां त असांजे नौजवाननि खे एयर चीफ मार्शल जी तरफ़ां इहो ऐलान जारी कयो वियो, इहो हुकुम जारी कयो वियो त बाबा असांखे राफेल घुर्बल आहिनि, इन्हनि जहाज़नि खे ख़तमु करिणो आहे ऐं इन्हनि जहाज़नि में जेके बि राफेल आहिनि उन्हनि खे असांखे मारे किराइणो आहे। छाकाणि त अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोदी सरकार जेका हमेशह इंडिया जो हिकिड़ो फ़ख्रिया किरदारु रहियो आहे, हमेशह फ़ख्रु कंदो रहियो आहे ऐं उनजो मुख़्तलिफ़ हुमरा प्रोग्राम्स में चवणु हो त अगरि राफेल असां वटि हुजनि त पोइ असीं अलाए किथे जो किथे पहुचूं। बहरहाल मुंहिंजी ॻाल्हि डिघी थींदी थी वञे। इंटरनेशनल मीडिया में अगरि ॾिसजे त इहा ॻाल्हि पूरी दुनिया साराई आहे त पाकिस्तान जेको आहे सो राफेल जेके जेट्स हुया, जेके फ्रेंच मेड जेट्स हुया, उन्हनि खे किरायो आहे। इहा हिकिड़ी इलाही वॾी ॻाल्हि आहे त पाकिस्तान इन्हनि जो पूरी मज़बूती सां डटे करे मुक़ाबिलो कयो आहे। बिल्कुलु हुमरा, आउं अव्हांखे ॿुधायां त हिन शइ जी, हिन ॻाल्हि जी दावा ऐं तस्दीक न सिर्फ़ु पाकिस्तान पाण पियो करे पर इंटरनेशनली असांजा ॿिया मुल्क बि इन ॻाल्हि खे सम्झनि बि था, मञनि बि था ऐं इन दावे खे वाकई उन्हनि चयो आहे त पाकिस्तान इन शइ खे वाज़े तौरु सबूत ॾिनो आहे त उहो बाब, जंगी बाब जेको पहिरियां कॾहिं बि कोन थी आहे, पाकिस्तान रक़म कई ऐं असांजा जेके दुश्मन मुल्क जा इरादा हुया, नापाक इरादा, उन्हनि खे ख़तमु करे छॾियो ऐं उन्हनि जो जेको फ़ख्रु आहे उहो बि ख़तमु करे छॾियो। न सिर्फ़ु उहो फ़ख्रु ख़तमु कयो आहे पर उन्हनि जा नापाक इरादा इंटरनेशनली बि रोनुमा थिया। ऐं इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त जेका असां त इंटरनेशनल मीडिया ऐं पाकिस्तानी मीडिया खे था ॾिसूं पर यूट्यूब ते डॉक्यूमेंट्री मौजूदु आहे त इवन इंडिया जी जेका पंहिंजी अवाम आहे उहा बि इहा शइ क्वेश्चन पई करे बार बार पंहिंजी हुकूमत खे त इहो सॼो कुझु थियो कीअं, इन जी इनिशिएट थियो कीअं त तव्हां वटि अची करे टेररिस्ट, अपेरेंटली जेके टेररिस्ट हुया उहे अची एॾनि माण्हुनि खे मारे बि छॾनि था ऐं तव्हांजी जेका इंटेलिजेंस आहे, तव्हांजी जेका उते को हिकिड़ो सोल्जर तव्हां न बीहारियो, इहो थी कीअं थो सघे। इते ई जॾहिं तव्हांजी अवाम क्वेश्चन थी करे त तव्हांखे ख़बर थी पइजी वञे त इहो मार्का हक़, जेको हक़ ऐं बातिल जे विच में जंग आहे, उहा केरु खटियो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे उमरा। इन में इलाही सारा सवाल जनम वठनि था ऐं मां सम्झां थो त हिन पाकिस्तान जा जेके बि साञावंद माण्हू आहिनि, असांजी एयरफोर्स आहे, उन्हनि जे पारां बि सवाल उथारिया विया, न सिर्फ़ु असांजे तरफ़ां पर ॿिया बि मुल्क इन शइ जी तस्दीक कनि था त वाकई इन में जेके ॿिया इरादा हुया सिर्फ़ु इन आड़ में दहशतगर्दीअ जो नालो ॾेई करे उन्हनि के ॿिया ई इरादा रखिया पिए ऐं असांजे पाक मुल्क पाकिस्तान खे नुक़सानु रसाइण पिए चाहियो। उमिरि तव्हांखे ख़बर आहे त असांजी पाक आर्मी ज़बरदस्त किरदारु अदा करे थी ऐं हमेशह पंहिंजी अवाम सां शाना बशाना रहे थी ऐं हूअं बि डिजिटली बि असीं उन हथियारनि सां, जदीद हथियारनि सां ऐं जदीद दौर सां बमुक़ाबिल अॻिते आहियूं। इन करे ई असां ऑन द स्पॉट एट द मोमेंट उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो ऐं नेठि असांजे जेको दुश्मन मुल्क आहे
उन पंहिंजा गोॾा खोड़े छॾिया ऐं उन खां पोइ इन ॻाल्हि खे तस्लीम कयो बिल्कुलु, त वाकई इहा ॻाल्हि थी आहे जी। ऐं असांजे लाइ अॼु जो ॾींहुं नाज़रीन तमामु घणो फ़ख्रिया ॾींहुं आहे। जी। मार्का हक़ जो नालो ऐं बुनियान अल मरसूस जो ऑपरेशन जो नालो पको पोढ़ो नंढो वॾो सभु ॼाणे थो ऐं इन मां ज़ाहिर थिए थो त पाकिस्तान जी अवाम, पाकिस्तान जो हर बाशऊर माण्हू इतिहादी आहे, ॾुखे वक़्त में हिक ॿिए जो साथ ॾियनि था, यकजायूं यकजहतीअ जो इज़हार कयो आहे ऐं असीं इहो पिणु ॾेखारियो आहे, साबित कयो आहे त असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान ते का बि मुश्किल घड़ी अचणु न ॾींदासीं ऐं असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी परमिसिस खे कंहिं बि माण्हूअ खे हमिलो करणु त तमामु घणी परे जी ॻाल्हि आहे, पर अखियूं खणण बि कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। छा चवणु चाहींदो? बिल्कुलु ईअं ई आहे त इहो उहो ई वक़्तु आहे जेको माण्हू अवाम पंहिंजी मुल्क सां, पंहिंजी आर्मी सां पंहिंजी यकजहती जो इज़हार करे ऐं ॿुधाए त असां कीअं गॾु आया आहियूं। बुनियान अल मरसूस जेको नालो आहे उनखे अगरि असां ॾिसूं त इहो किथां खां नालो खयो वियो आहे त बुनियान मरसूस इहो हिकु सूरह आहे, सूरह असफ उनजी आयत 61 जंहिंमां इहो खयो वियो आहे। इन जो मतिलबु अगरि असां ॾिसजे त इहो आहे वॉल ऑफ लेड ऐं इनखे असां ईअं सम्झंदा आहियूं त असांखे हिकिड़ी दीवार ठही करे दुश्मन जे साम्हूं मज़बूती सां बीहणो आहे ऐं इन जो मुक़ाबिलो करणो आहे। बिल्कुलु ठीकु हमरा, पाण हिते वठंदासीं ब्रेक। नाज़रीन अव्हांखे वञिणो केॾांहुं कोन आहे, रहणो आहे। असां सां गॾु मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु जो स्पेशल प्रोग्राम आहे मार्का हक़ जे हवाले सां ऐं असां जो अॼु जो ॾींहुं असां सभिनी जे लाइ फ़ख्रिया लम्हो आहे, वक़्तु आहे, छाकाणि त पाण हिकिड़ी तारीख़ी कामयाबी हासिलु कईसीं। बहरहाल प्रोग्राम जारी सारी आहे। इन में असांजे हिकिड़े ज़बरदस्त माना ते सीनियर जर्नलिस्ट बि असांखे जॉइन कयो आहे। उन्हनि सां पाण हाल वाल कंदासीं ऐं कचहरी कंदासीं। ख़ासि तौर ते पाण इन ॻाल्हि खे वाज़िह करणु चाहींदासीं त बुनियान अल मरसूस या मार्का हक़ असांजे लाइ कीअं आहे, असीं कीअं ॾिसूं था ऐं इहो असांजी ईंदड़ नसल जे लाइ कहिड़ा पैगाम छॾे थो। आउं पंहिंजे प्रोग्राम में तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि साईं रहमतुल्लाह मेमण साहिब खे। पाण ॾाढा सीनियर जर्नलिस्ट आहिनि, एडिटर आहिनि, स्टैंडर्ड्स गैज़ेट इंटरनेशनल। साईं भलीकार करणु जी। हमरा आउं सम्झां थो त साईं जी इन मौजूदगीअ जो फ़ाइदो वठंदे थोरो इन्हनि जे ई तजुर्बे मां कुझु सुवाल जवाब ऐं डिस्कशन कजे त ॾाढो ज़बरदस्त रहंदो। छा चवणु चाहींदी अव्हां? जी बिल्कुलु, मां तव्हांखे पुछणु चाहींदमि तव्हां मार्का हक़ खे कीअं था ॾिसो? ॾिसो, इंसान जी ज़िंदगी में या मुल्कनि जे तारीख़ुनि में कॾहिं कॾहिं अहिड़ा मौक़ा अची वेंदा आहिनि जेके हमेशह जे लाइ जेके नक्श थी वेंदा आहिनि। सो मार्का हक़ जो जेको ऑपरेशन लास्ट ईयर मई में 2025 में शुरू थियो, उहो हिकिड़ो अहिड़ो असांजे तारीख़ जो मोड़ आहे जंहिं हमेशह जे लाइ जेका असांजी बरतरी हुई उन ते हिकिड़ी मोहर हणी छॾी इंटरनेशनली। त मार्का हक़ जेको आहे असल में तव्हांखे ख़बर आहे त हिते असां वटि जेको असांजो पड़ोसी मुल्क आहे उन जूं सदाई इहे ट्रिकसाट हलंदियूं रहंदियूं आहिनि। सिंधीअ में असां चवंदा आहियूं ट्रिकसाट, साज़िशूं, उन क़िस्म जूं हरकतूं कंदो रहंदो आहे। उहो पहिरियों दफ़ो कोन हो, मई में उन्हनि जी इलेक्शन हुई। उन इलेक्शन जे खटण लाइ उन फॉल्स फ्लैग ऑपरेशन शुरू कयो पहलगाम में ऐं उहो उनजो पंहिंजो हथ न अटो हुयो। उन खां पोइ उन पंहिंजो माण्हुनि खे जज़्बात उते ॾियाराया, वरी इहो जेको आहे उहो अचानक हमला शुरू करे छॾिया। हालांकि पाकिस्तान उन्हनि खे क्लियर चयो त बाबा इंटरनेशनल तव्हां तहक़ीक़ात करायो न वाक़े जी, असां हाज़िर आहियूं। तव्हां जंहिंखां कराइणु चाहियो उहो तव्हां करायो, यूनाइटेड नेशन खां कराइणु चाहियो तव्हां करायो, पर न हुनखे त छा आहे जो सियासत पंहिंजी अॼु ॾींहं ते हुनजी हरकतूं इहे ई आहिनि। त उहो पोइ पाकिस्तान मां जेको जवाबु हुयो उहो उन तारीख़ ठाहे छॾी ऐं उहो अहिड़ो जवाबु हो जेकॾहिं उन वक़्तु इहो जवाबु न ॾिजे हा त असां अॼु हिन पोज़ीशन में न हुजूं। बिल्कुलु ठीकु।
अच्छा साईं, मां सम्झां थो इन में पाण खे ज़ाहिर थिए थो, असां इन शइ खे साबित कयो जीअं इंट्रोडक्शन में ई चयो त मुंहिंजो त इन अमल मां ज़ाहिर थिए थो इंटरनेशनली असांजो पैगाम इहो आहे, पाकिस्तान जी जेका फोर्स आहे उन सां अवाम शाना बशाना आहे। असांजी जेका पाकिस्तान जी फ़ौज आहे, आर्मी आहे, उहो एनी टाइम एवरी टाइम पंहिंजे दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ तयार। तव्हां उन ॾींहं जे जेकॾहिं मीडिया ते नज़र विझो, माण्हुनि जे जज़्बात ते नज़र विझो, त उहा माण्हुनि सॼी राति जागी गुज़ारी, छो त इहे लाइव मंदर जेके हलिया पिए जंग जा ऐं लम्हा ब लम्हा, माण्हुनि में न ख़ौफ़ हो, न माण्हुनि में जेको आहे सो उन जे ख़िलाफ़ का अहिड़ी जीअं हिरासमेंट थी वेंदी आहे, जंगियूं थींदियूं आहिनि। पर हिन जंग खे असां हिकिड़ो अहिड़ो मौक़ो पे सम्झो आम माण्हू जो हू पाण बंदूकूं खणी उन जा जेके ड्रोन अचनि पिया उन्हनि खे किराइनि पिया, उन्हनि जे लाइ सम्झो त हिकिड़ो एंटरटेनमेंट जो हिकिड़ो ठही वियो त इंजॉय पियो कयो माण्हुनि, त ठीकु आहे। पहिरियों दफ़ो जेकॾहिं ही दुश्मन पाण ॼार में फाथो आहे त हिननि खे जवाबु ॾियो। हा बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॾिसण में अचे थी त हुमरा तव्हां ॾिसो था त मार्क हक़ जे हवाले सां असांजे पूरे पाकिस्तान में, कराची में, कराची सिंध जे ॿियनि ज़िलनि में, समूरे मुल्क में मुख़्तलिफ़ रैलियूं बि निकिरनि थियूं, यकजहती जूं इवेंट्स बि थियनि था, बैनर बि लॻनि था, पब्लिसिटी बि थिए थी। इन जो मक़सदु आहे त न सिर्फ़ु असांजी हिन पाक फ़ौज जी जीत आहे, पर पूरी अवाम जी जीत आहे, पूरे मुल्क पाकिस्तान जी जीत आहे। हर माण्हू हुनखे पंहिंजी जीत सम्झे थो। हा, ॿार हुजे, ॿुढो हुजे, औरत हुजे, शागिर्द हुजे, हारी हुजे, मज़दूर हुजे, सरकारी मुलाज़िम हुजे, हर माण्हू उनखे पंहिंजी फतेह सम्झे थो। ऐं तव्हांखे ख़बर आहे हिननि मीडिया में कैंपेन जेके शुरू कया, हिननि अहिड़ो मज़ाक पंहिंजो ठाहे छॾियो जो उहो अॼु ॾींहं ताईं इंटरनेशनल मीडिया ते बि ऐं असांजे लाइ त इंजॉयमेंट जो लम्हो था, बार बार उनजा क्लिप ॾिसूं था, ये हो गया वो हो गया। अरे बाबा, हिते कुझु बि न आहे। ऐं तव्हां पंहिंजे अवाम खे कूड़ा पिरायो, ही दौर अहिड़ो आहे, मीडिया जो दौर आहे, ख़बरूं किथां थियूं लिकनि, तव्हां माण्हुनि खां एॾा कूड़ा वेठा आणो, लाइव ऐं कवरेज पिया हलाइनि, उहा लम्हे लाइ हुई न, उन लम्हे लाइ, पर उन्हनि पंहिंजे तारीख़ ते हिकिड़ो कारो दाग़ अहिड़ो हणी छॾियो आहे, अहिड़ो त उन्हनि पंहिंजे पाण खे जेको आहे ख़्वार ख़राबु कयो, जो अॼु ॾिसो त सॼी दुनिया उन्हनि खे चए, बल्कि हाणे उन्हनि जा पंहिंजा जेके एनालिस्ट वियनि था चैनल्स ते, उहे उन्हनि खे ख़ुदि ज़लील पिया कनि त बाबा ही तव्हां छा बदमाशी कई हुई उन ॾींहुं। ऐं पाकिस्तान जो अवाम उन ॾींहुं मीडिया जेका हुई इंतिहाई ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कयो। का हिकु ख़बर बि अहिड़ी न आहे जंहिंजी किथां खां तरदीद थी हुजे, इंतिहाई ज़िम्मेदारी सां ख़बरुनि खे जेको आहे सो एक्यूरेट 100% अवाम खे पंहिंजो मालूमात ॾिनी। बिल्कुलु ठीकु आहे। अवां ख़बर आहे त असांजे दुश्मन मुल्क जो सरबराह आहे, उनखे राफेल ते वॾो फ़ख्रु हो। उन चयो त असांजा अगरि राफेल हुजनि हा त अलाए किथे पहुचूं हा, पर कुझु वक़्त खां पोइ उहे ई राफेल असां किरायासीं। तव्हां हुनजो हिकिड़ो मशहूरु क्लिप आहे हुननि जो, त जॾहिं फर्स्ट टाइम फ्रांस खां हिननि राफेल घुराया, हिकिड़ो त मिलिया न पियो उन्हनि खे, वरी जॾहिं मिलिया उन्हनि खे राफेल, त उन्हनि राफेलनि जी हिननि आरती उतारी, उनजो चवंदा आहिनि न इनाग्रेशन थी, जेको इफ़्तिताह थियो, सो उनजो वरी जॾहिं हशर नशर थियो हिते, राफेल जॾहिं माण्हुनि जो पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾियो हिते, पाकिस्तान उन्हनि जा जेके 4 राफेल किराया, त उन खां पोइ त हुन राफेल जो नालो वठणु छॾे ॾिनो, ऐं बल्कि उल्टो फ्रांस हिननि खे चयो त तव्हां वटि जॾहिं हलाइण जे लाइ माण्हुनि में एतिरी दिली कोन्हे, जज़्बो खपे न, जंग हमेशह जज़्बो आहे, जंग को असलो रुगो नथो विढ़े, हिते जज़्बो बि खपे। हुननि जा पायलट ई अहिड़ा जेके जिन खे जहाज़ हलाइण नथा अचनि, जंग कीअं था कयो, त उहे हुनजा जहाज़ 8 जहाज़ किरिया, जंहिंमें हिननि जा जिन ते बि हिननि जो फ़ख्रु हो, SU-400 जेको हिननि जो सिस्टम तबाह थियो, जेको हिननि रखियो त असांखे बसि हीअ असांजी ढाल, उहा ढाल हिननि जी तबाह थी, हिननि जा जेको आहे
पंहिंजो MiG-29 जेको जहाज़ हुननि जो उहो किरियो, राफेल किरिया 4, हिननि जो त बेड़ो बुॾी वियो। हिननि ही वरी उथी न सघंदा जेको हिननि जो अशर थियो आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हुमरा तव्हां छा चवणु चाहींदियूं त असां जेको ख़ासि तौर ते हिन वक़्तु निसाब में ज़ाहिर आहे इहा तारीख़ रक़म थी आहे, ईंदड़ वक़्त जी जेका नस्ल आहे उहा बि इन शइ मां सम्झे थी ऐं उहा पंहिंजो मुल्क पाकिस्तान ते फ़ख़्रु करे थी। छा सम्झंदियूं त तव्हां हाणे असांजा नौजवान चाहींदा त असीं बि ईअं ई फोर्स वांगुरु पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करियूं, शाना बशाना हुजूं, यकजहतीअ जो इज़हार करियूं? साईं छा चवणु चाहींदो, कहिड़ो फ़र्क़ु अची सघे थो, कहिड़ो फ़र्क़ु ईंदो? सही ॻाल्हि इहा आहे त ही मोर्क हक़, इहो रुगो मोर्क हक़ न आहे, इहो जेको मोर्को इन असांजी जेका समाज में तब्दीली आंदी, नौजवाननि में तब्दीली आंदी। तव्हां ॾिसो हाणे असांजो जेको नौजवान तबिको आहे उहो IT तरफ़ मुतवजा थियो आहे, ऐं दुनिया में ही जेका स्पेस टेक्नोलॉजी आहे उन तरफ़ रुझान वधियो आहे, ऐं दुनिया पाकिस्तान जो जेको इमेज आसमान ते पुॼाए छॾियो आहे। तव्हां ॾिसो न हर जाइ ते पाकिस्तान लॻी वई आहे। उहो जेको असांखे एज मिलियो आहे, उहा जेका असांखे उन सां पाकिस्तान जी जेको इमेज जी जेका ग्रोथ थी आहे न उहा तमामु हाई लेवल ते वई आहे। ऐं इहो नौजवाननि खे तमामु घणी छा चवंदा आहिनि त हिकिड़ी राह ॾसी आहे त हाणे तव्हां वटि इलाही रस्ता खुली विया, तालीम में, साइंस में, टेक्नोलॉजी में, ऐं फ़ख्रिया जो नौजवान उन तरफ़ वञे थो। ॾिसो न असां सदाईं इहो नौजवान पढ़ी सरकारी नौकिरीअ पुठियां पियो थो न, हाणे सरकारी नौकिरीअ खां अलावा जेके गस खुलिया आहिनि, गस मिलिया आहिनि माण्हुनि खे, IT तरफ़ वञो, टेक्नोलॉजी तरफ़ वञो, स्पेस टेक्नोलॉजी अची वई आहे, त इहे सभु शयूं असांजे नौजवाननि खे फ़ाइदो ॾींदियूं इन फ्यूचर। बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। ऐं आउं इहो बि ज़रूरु अव्हां खां पुछणु चाहींदुसि, बीइंग ए जर्नलिस्ट, अव्हीं छा सम्झो था त जॾहिं बि अहिड़ी का ख़बर असां छपियूं था, छपिजे थी, त माण्हुनि जो इज़हार छा अचे थो, ऐं बीइंग एन एडिटर अव्हां पाण जर्नलिस्ट बि आहियो, इन अहिड़नि ख़बरुनि खे कवर कंदे बि दिलि बाग़ बहार थींदी आहे, छा जज़्बात हूंदा आहिनि अहिड़े क़िस्म जी ख़बर? सही ॾिसो, ही एज़ अ जर्नलिस्ट मां ॿुधायां थो, उन ॾींहुं एज़ अ जर्नलिस्ट ऐं एज़ अ पाकिस्तानी, मतिलबु ॿई शयूं न। एज़ अ जर्नलिस्ट मुंहिंजूं ज़िम्मेदारियूं हुयूं त मां ख़बर खे बिल्कुलु एक्यूरेट सही रुख में अवाम ताईं पुॼायां, ऐं उन में जेको इम्पोर्टेंट पहलू आहे उहो इहो आहे त सभ खां पहिरें असांजी ख़बर सची हुजे, नंबर 1। नंबर 2, उन ते जेको आलमी रद्दमल अचे थो उन ते फोकस हुजो, छाकाणि कॾहिं कॾहिं का आलमी जेको नशरियाती इदारा उन जो ग़लति तर्जियो कंदा आहिनि त उन जो बि तोड़ कढूं। ऐं ॿियो त हिकिड़ो ख़ुशीअ जो लम्हो बि ईंदो आहे, एज़ अ पाकिस्तानी ख़ुशी थींदी त भई असांजी एतिरी दुनिया में वाह वाह थिए पई, एतिरो असांखे जेको आहे सो माण्हू एप्रिशिएट कनि पिया, असांजे ख़बरुनि जी साख एॾी त पंहिंजो छा चवंदा आहिनि बहितर थी आहे या सुठी पई वञे, जो माण्हू असांजे इदारनि ते एतमाद कनि था। जेकॾहिं इंटरनेट मिसाल तौरु असांजी हिते जेका जंग पई हले इंडिया जी पाकिस्तान जी, त जेको इराक में माण्हू वेठो आहे, जेको ईरान में माण्हू वेठो आहे, जेको अफ़गानिस्तान में माण्हू वेठो, उहो असांजा ॿई चैनल ॾिसे पियो, त उन ताईं कीअं पियूं ख़बरूं वञनि। ऐं असां हिते पंहिंजो ज़ाहिर पाकिस्तान में त असांखे पंहिंजा जेके जेतिरा बि चैनल आहे सभिनी ते ख़बरूं न पई तुली अंदाज़ में ऐं एक्यूरेसी सां गॾु असां ॾिसूं पिया। इहो असांजो ॾिसो सहाफ़ी जो रोल बि तमामु अहम थिए थो, ख़ासि तौरु जॾहिं जंग लॻल हुजे त इंतिहाई ज़िम्मेदारी जो कमु आहे। तव्हां पंहिंजो अहिड़ी का ख़बर तव्हां वटां लीक न थिए, भली ख़बर बि हुजे पर अहिड़ी का ख़बर नशरियात में न वञे जेका दुश्मन खे कंहिं तरह सां फ़ाइदो हुजे। सभु शयूं इहे सहाफ़ी जे नज़र में हूंदियूं। बिल्कुलु सही। नाज़रीन, पाणी ते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकु नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। उमीद ॾिसो पिया आवाज़ थी वेंदी ख़ूबसूरत स्क्रीन ते प्रोग्राम वीकेंड विद आवाज़। जी हुमरा, छा चवणु चाहींदियूं?
असां जीअं हिन महिल एतिरी डिस्कशन वग़ैरह सभु कई आहे त मां असांजे सर खां सवाल करणु चाहींदमि त हिकिड़ो साल गुज़री वियो आहे इन मार्के खे त हाणे असांखे कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि? साल गुज़री वियो आहे, साल जो त का ख़बर ई कोन पई त ही मार्क आहे रोज़ ख़बरूं में रहियो आहे। बिल्कुलु असांखे त ईअं थो लॻे त नओं आहे, पर इन में जीअं मूं तव्हांखे पहिरें बि ॿुधायो त असांखे नौजवाननि जो जेको रुझान आहे न उहो टेक्नोलॉजी तरफ़ वधियो आहे, टेक्नोलॉजी ॾे मुड़ियो आहे। मतिलबु त जेके माण्हू पहिरें सोचींदा हुआ त यार IT कयूं न कयूं, स्टूडेंट्स ख़ासि तौर हिकिड़ो त इहो एॾा थियो आहे। ॿियो ख़ुदि एतमादी वधी आहे, आम माण्हू में ख़ुदि एतमादी वधी आहे त यार असां बि कुझु आहियूं दुनिया में। यानी जो मायूसिन में हुआ न माण्हू मायूस हूंदा त यार भला पाकिस्तान जी किथे इज़त ई कान्हे, हीअं थियो। हाणे ॾिसो माण्हू में ख़ुदि एतमादी वधी, न असां पाण खां 5 दफ़ा वॾो दुश्मन ताक़त में, आबादी में, हर शइ में उनखे शिकस्त ॾिनी आहे त असां त माशाअल्लाह सां हाणे तमामु इहे तब्दीलियूं इंसान जे जेके आहिनि न रोज़ाने जे हिन में कमनि कारनि में जेके इहे असांजूं वधियूं आहिनि। बिल्कुलु ईअं आहे साईं, मां सम्झां थो हुमरा त असीं नेशनली पाकिस्तान जी अवाम खे त ख़बर पई आहे, पर इंटरनेशनली बि असांजे मुल्क जो गिराफ़ बूस्ट थियो आहे, अपग्रेड थियो आहे। जॾहिं असांजी अवाम में कुझु जीअं साईं जी चवाणी त थोरो घणो पाण मायूस थींदा हुआसीं, पर हिन वक़्तु इंटरनेशनली असां पैगाम पहुचायो आहे इन जंग खटण जी सूरत में। बेसिकली असांजो मुल्क पाकिस्तान जंग कॾहिं बि न थिए चाहियो, असां कॾहिं बि न पिए करणु चाही। जॾहिं त असां दुश्मन मुल्क खे बि चयो बाबा असां जंग नथा चाहियूं, पर जेकॾहिं अवां जंग जी शुरूआति कई त पोइ इख़्तिताम असीं कंदासीं। अवां शुरूआति कई आहे, अवां खे शिकस्त ते असां ख़तमु कंदासीं, ऐं उहो ई साॻियो थियो। इते इरादनि जी पुख़्तगी, एट द मोमेंट फ़ैसिला, एट द मोमेंट लीडर्स जी लीडरशिप, डिसीजन पावर, टाइम मैनेजमेंट, स्किल्स खे सही तरीक़े सां सही वक़्त ते इस्तेमालु करण जो इहो नतीजो आहे। न सिर्फ़ु असीं इते सिर्फ़ु शिकस्त खे डिफाइन कंदासीं, एक्सप्लेन कंदासीं, डिस्कस कंदासीं, पर जदीद दौर में जदीद टेक्नोलॉजीअ सां गॾु वक़्ताइते फ़ैसिले तौरु अॻिते वधण बि असांजी कामयाबी आहे। इन मां असांखे लॻे थो त असां सिर्फ़ु बक़ौम पाकिस्तानी इन शइ जो ख़्यालु रखूं था त असांखे दुश्मन खे शिकस्त ॾियणी आहे, पर टेक्नोलॉजी सां गॾु हलूं था, वक़्त सां गॾु हलूं था। टेक्नोलॉजी ॾिसो न, टेक्नोलॉजी जी जेका अफ़ादियत ज़ाहिर थी पई त केतिरी आहे। स्पेस ॾिसो हाणे जंगूं जेके आहिनि उहो जेको दूबदू लड़ायूं थींदियूं पहिरें दौर में, घोड़नि ते लड़ाई से हथनि सां, उहो त हाणे दौर न आहिनि, हाणे टेक्नोलॉजी जो दौर आहे। बिल्कुलु हाणे पहिरीं जेको आहे सो असांजी लड़ायूं थियनि थियूं एयर में, स्पेस में लड़ायूं थियनि थियूं। हाणे उन स्पेस में लड़ाई जो जेको असांखे हिकिड़ो तजुर्बो थियो आहे हिन में पोएं साल, उहो उन दुनिया जे लाइ बि नवां कस पैदा कया आहिनि। दुनिया बि असांजे तजुर्बनि खे, तव्हां ॾिसो त मां हिकिड़े जो तजुर्बो पढ़ियो पियो यूरोप जो, जी असां त हाणे इनखे जंगुनि जो जेको असांजो सिलेबस आहे इहो मोहरक आहे की असां सिलेबस में शामिल पिया कयूं। यानी जेके स्टूडेंट पढ़ंदा स्पेस टेक्नोलॉजीज़ खे, त उन में असां ही एज़ अ एविडेंस शामिल कंदासीं त ही थींदो आहे। बिल्कुलु साईं, इहा ई ॻाल्हि आहे न त ही जदीद दौर जी पहिरीं जंग हुई जंहिं वक़्तु जंहिंमें असां बाब रक़म कयो आहे जेको पहिरियां कॾहिं बि कमु न थियो आहे। पहिरें कॾहिं बि सो चवण जो मक़सदु आहे त असां इहो ज़ाहिर कयो आहे त असीं इन्हनि शयुनि खे सही तरीक़े सां निपटण बि ॼाणूं, मुंहं टोड़ जवाबु ॾियण बि ॼाणूं, पंहिंजा हक़ वठण बि ॼाणूं, ऐं असां पंहिंजी हक़ जी हिफ़ाज़त करण में मां हिकिड़ो इज़ाफ़ो कंदुसि तव्हांजे में त लीडरशिप जो वॾो रोल आहे। मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल दोस्तनि खे
ॾींदो आहियां। सर मां चयो असां हिकिड़ो जहाज़ किरायो हो, असांखे ही जेको पायलट असां पकड़ियो हो ॿिए ॾींहुं वापसि करे छॾियो। उहा असांजी वॾे में वॾी कमज़ोरी हुई। पब्लिक उनखे पसंदि न कयो, पर ठीकु आहे, फ़ैसिलो हुकूमत उन वक़्त जो फ़ैसिलो, उन्हनि पायलट वापसि करे छॾियो। हाणे उन पायलट जे वापसी खे असांजो जेको दुश्मन मुल्क हो उन इहा प्रोपेगेंडा कई त हिननि असांजे डप में वापसि कयो, शायदि कमज़ोर आहिनि, ही कमज़ोर आहिनि, हिननि में सलाहियत न आहे विढ़ण जी। उनखे हिननि मिसाल बनाए वरी हिननि फॉल्स फ्लैग जेको ऑपरेशन कयो पहलगाम में, उनजो वरी हमला करे ॾिना। 2 ॾींहं लाॻीता तरनि जा हमला हलिया पिए, साईं ड्रोन पे आया, कंहिं महिल जेका मीज़ाइल पे आया। बहरहाल साईं अवां ॾिठो त हमरा असां ॾिठोसीं त उन्हनि जे तरफ़ां हमला बि थिया पिए, पर पाकिस्तान चयो त सबर, असीं जवाब ॾींदासीं अव्हांखे, बेफ़िक्र रहो। पाकिस्तान सम्झाईंदो रहियो न भाई ही तव्हां न कयो, ही दुनिया खे सॼो पाकिस्तान ॿुधायो, पंहिंजे दोस्त मुल्कनि खे ॿुधायो त बाबा ही त ज़्यादती आहे। यानी असां हिन हिकिड़ो त हथनाट कयो, सॼो पूरो ड्रामो रचायो न, पर असांजी जेका 2 ॾींहंनि जो सबर हो न साईं, उहो सबर ईअं हो त उन्हनि चयो त असां पाकिस्तान वारनि चयो त बाबा असीं ईंदासीं, थधो साह खणो आराम सां, ऐं अव्हांखे जहिड़ो तव्हांखे ख्वाब ख़्याल में असांजे तरफ़ां जवाब न आहे उन खां मथां ॾींदासीं। ऐं ईअं थियो। सो इन साईं फजर जी अज़ान आई, फजर जी अज़ान सां गॾु ई हमला शुरू थी विया पाकिस्तान तरफ़ां। उन खां पोइ उथी न सघिया, शाम ताईं उन्हनि जो कचूमर निकिरी वियो, शाम ताईं उनजो बुरो असर थी वियो, उन्हनि जा एॾी तबाही थी आहे, एॾी तबाही उन्हनि जी थी आहे जो हू पछाड़ीअ जो वञी जेका जेके असांजा दोस्त आहे उन्हनि खे वञी हाणे उहो पठानकोट में स्पेशली त ही जेके आहिनि न उन्हनि में हिन अमेरिका खे वञी पेरनि में किरिया त बाबा असांखे बचा। हाणे इहो असांजे लाइ बि फ़ख्र जी ॻाल्हि हुई त ठीकु आहे, उन्हनि खे सही जवाबु मिलियो आहे, वक़्तु आहे त जवाबु मिलियो आहे, ऐं हाणे ही अहिड़ी का बि हरकत न कंदा, ऐं सबक़ु मिली वियो हिननि खे। हाणे ॾिसो न ख़ुदि हींअर हू पंहिंजे ई ॼार में फाथा ऐं पंहिंजे ॼार में फासी पंहिंजी तबाही कराई, पंहिंजी ज़िलत कराई, रुसवाई त ॾिसो न हिनजी केतिरी थी आहे। बिल्कुलु कद खणण जे लाइक़ न आहिनि दुनिया में, भली पंहिंजे मुल्क में केतिरियूं भड़कियूं वणंदा हुजनि, उन्हनि जो अवाम बि वीचारो तव्हांखे ख़बर आहे त उहो आहिनि वीचारा गुरबत में, ऐं एतिरो उन्हनि जो शऊर कोन्हे, पर इंटरनेशनल दुनिया त उन्हनि खे ॾिसे पई, दुनिया में उन्हनि जी केतिरी ज़िलत थी आहे, रुसवाई। ऐं ख़ुदि उन्हनि जी जेका अवाम आहे उहे ट्विटर जेको हाणे एक्स था चवनि उन ते हैशटैग्स वग़ैरह मशहूरु कया हुया त नरेंद्र मोदी सरेंडर मोदी ऐं ईअं करे, त जेको आहे सो तव्हां असांखे प्रोटेक्ट न करे सघिया आहियो। सरेंडर मोदी त उनजो सरेंडर खां पोइ नालो पियो, पर हिननि जेको जंग जो जेको नालो रखियो ऑपरेशन सिंदूर आहे, ऑपरेशन तंदूर बणिजी वियो उन्हनि जे लाइ। सो ईअं आहे। बिल्कुलु चवण जो मक़सदु इहो आहे त असां इन शइ खां, इन हमले खां, इन जीत खां जेका असांजी विक्ट्री थी आहे, असांखे फ़ख्र बि हुजणु घुरिजे, ऐं असीं सिखूं बि पिया, सम्झूं बि पिया, ऐं असांखे ख़ासि तौर ते पंहिंजी पाक फ़ौज जो शुक्रियो अदा करणु घुरिजे जिन अहिड़ी महारत सां पाक एयरफोर्स, नेवी हुजे, जेके बि इदारा हुजनि, छाकाणि त उन्हनि जी लीडरशिप में, उन्हनि जी स्किल सेट सां, उन्हनि जी मैनेजमेंट ऐं स्ट्रेटजीज़ सां असां इहा जंग खटण जे क़ाबिल थियासीं, ऐं असांजो फ़ख्र सां ॻाट ऊचो थियो। न सिर्फ़ु असीं पर असांजा जेके नंढड़ा ॿार, जीअं हाणे हुमरा साईं चयो त निसाब में बि इन बाबति के चैप्टर्स लिखिया वेंदा, सबक़ पढ़ाया वेंदा। जॾहिं तव्हां सम्झो त असांजे नौजवाननि खे ऐं ॿारनि खे इहे सबक़ पढ़ाया वेंदा त उन्हनि जे दिलि में पंहिंजे पाकिस्तान जे लाइ केतिरी मुहबत, इज़त पैदा थींदी, ऐं उनजो अहसासु थींदो त यार वाक़ई असीं उन मुल्क में रहूं था जेको मुल्क असांजी, असांजे बच्चनि जी, असांजे फ्यूचर जी ऐं असांजी हिफ़ाज़त जो भरपूर तरीक़े सां अंदाज़ो बि रखे थो ऐं हिफ़ाज़त करे बि थो अमली तौर ते। सो मां सम्झां थो नाज़रीन, असीं
कॾहिं कॾहिं मायूस थींदा आहियूं, ज़ाहिर आहे इंसान ज़िंदगीअ में मुख़्तलिफ़ मामलात लाह चढ़ा अचनि था ऐं मायूस थिए थो। कॾहिं पाण खां मायूस थींदा आहियूं, कॾहिं माहौल खां, माशरे खां, कॾहिं मुल्क खां ई मायूस थी वेंदा आहियूं। आउं सम्झां थो अलाह जो शुक्र आहे त असीं उन मुल्क में रहूं था जंहिं मुल्क में इन्हनि सभिनी जो ख़्यालु कयो वञे थो ऐं हक़ मिलनि था। ऐं जिते बि उमिरि असां जेको मुल्क असां ॾांहुं मेरी अखि खणी ॾिसणु चाहे थो उनखे पूरी तरीक़े सां जवाब ॾियूं था। बिल्कुलु ईअं। छा चवणु चाहींदियूं? अवी पाण बि पब्लिक स्पीकर रहियूं आहियूं ऐं चाहींदुसि त इन पब्लिक स्पीकिंग ते बि अव्हां सां ज़रूरु ॻाल्हि ॿोल्हि कजे ऐं ब्रेक खां पोइ ज़रूरु ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं बि। अव्हां छा चवंदियूं बज़ाते ख़ुदि अव्हांजो छा तजियो हूंदो इन बाबति, इन मार्का हक़ बाबति? मार्का हक़ में असां त इहो ई, जीअं इलाही साथी असांजी डिस्कशन ऑलरेडी थी चुकी आहे, त असांजे लाइ हिकिड़ी ॾाढी प्राइड जी मोमेंट हुई त असां घर में वेही करे हेॾे होॾे डिफरेंट इलाइक़नि में असां ॾिसूं पिया त मिसाइल अचनि था, आसमान में सभु ॾिसूं था ऐं जेको आहे सो हिकिड़ो पैनिक वारो एनवायरनमेंट क्रिएट कयो वियो। इवन इंडियन मीडिया बि चए पियो त तव्हां जागी रहो, अॼु तव्हांजो यूनिवर्सिटी रोड बि बर्बाद थी वेंदो, हे बि थींदो। ऐं उन टाइम खे असां यादि कयूं था, पर असांजे दिलि में हिकिड़ो इत्मीनान हुयो त असांजी फ़ौज जेका आहे उहा पूरे तरीक़े सां हिन शइ जो मुक़ाबिलो करे थी। त इहे जेके बि उन टाइम ते जेके बि नौजवान हुया उन्हनि खे इहे हिकिड़ी शइ जॾहिं तव्हांखे हिकिड़ी सिक्योरिटी हूंदी आहे, तव्हांखे हिकिड़ो कॉन्फिडेंस हूंदो आहे, तव्हां ख़बर हूंदो आहे त भली असांजे साम्हूं कहिड़ा बि मिसाइल ऐं ड्रोन हुजनि, जेके बि फाइटर जेट्स अचनि था, पर वी हैव दैट सिक्योरिटी त असांखे केरु महफ़ूज़ रखे थो ऐं पूरे तरीक़े सां पूरो जवाब ॾिए थो। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ज़बरदस्त ॻाल्हि कई। नाज़रीन पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून, स्टे वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी नड़ी साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असांजो प्रोग्राम जारी उसारी आहे ऐं असांजो मोज़िज़ महिमान असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे, पर रियाज़ हुसैन कुराई साहिब जेके पाण कंहिं बि तारुफ़ जा मोहताज कोन आहिनि, पाण लॉयर आहिनि ऐं सोशल एक्टिविस्ट आहिनि, यंगस्टर्स ते ॾाढो ज़बरदस्त कमु कनि पिया, पॉलिटिकली बि ॾाढो एक्टिव रहनि था। असीं चाहींदासीं त बिनान अल मरसूस मार्का हक़ जे बारे में उन्हनि सां बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल्हि कजे। साईं रियाज़ हुसैन साहिब भलीकार करियूं था अव्हांखे। जी हुमरा छा चवणु चाहियो? रियाज़ साहब असां तव्हांखां पुछणु चाहींदासीं त एज़ अ लॉयर तव्हां छा था सम्झो त इहो इंटरनेशनल लॉ जे मुताबिक़ या हूअं ई इहो केतिरो ग़लति हुयो इहो वॉर ऐं इंडिया जो इहो क़दम? ॾिसो, पहिरियां त मुबारकबाद ॾींदुमि असांजी पार्टी पूरी अफ़वाज पाकिस्तान खे। हुनमें असांजो एयरफोर्स बि आहे, नेवी बि आहे, त उन्हनि हिकिड़ो तमामु बहितरीन डिफेंस कयो ऐं डिफेंस सां गॾोगॾु उन हिकिड़ो अटैक बि कयो। इंटरनेशनल लॉस जे तहत अगरि तव्हां ॻाल्हि कयो था त असां पाकिस्तान हमेशह डिफेंसिव पोज़ीशन में रहिया आहियूं। असां कॾहिं बि अगराई कोन्हे कई, कॾहिं बि उन अटैक न आहे कयो, अटैकिंग पोज़ीशन में कॾहिं बि न आहे कया ऐं हमेशह असां सां नाइंसाफ़ी थींदी रही आहे। ऐं उहो जेको इंडिया आहे, भारत, उहो हमेशह राति जी ऊंदाही में असांखे जेको हमला कंदो आहे, ईअं सम्झो त जेको डरपोक क़िस्म जो मुल्क आहे उहो खुली करे विड़ी बि कोन थो सघे। हालांकि असां खां 3-4 गुना वॾो हुनजी जोग्राफिकल एरिया आहे, हुनजी फोर्स जेतिरा असां खां वधीक आहे मिक़दार में, तादाद में, त उनजे बावजूद बि असां हमेशह डिफेंसिव पोज़ीशन में रहिया ऐं हमेशह असांजी अफ़वाज पाकिस्तान पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे मुल्क जे अवाम खे प्रोटेक्ट कयो आहे ऐं उनजो जेको सो तहफ़ुज़ कयो आहे। उनमें असांजो जेके बि सरहदूं आहिनि, असांजी जोग्राफिकल सरहदूं आहिनि, उन्हनि खे जेको सो प्रोटेक्ट करे रखिया आहिनि। असांजो जेको एयरफोर्स आहे उहो हवाबाज़ी में उनखे प्रोटेक्ट कयो आहे त हवा में असांजे जेके बि मुल्क आहिनि, जेके असांजा मुखालिफ़ या दुश्मन मुल्क आहिनि, उहे कॾहिं बि असांजे मेल न ॾिसी सघनि या को अटैक न करे सघनि। असांजी समुंडी जेका पट्टी आहे उन ते असांजी नेवी जेका आहे उहा हमेशह चाको चौबंद रहंदी आहे, हमेशह एक्टिव रहंदी आहे। असांजे मुल्क जी जेके सरहदूं आहिनि उन्हनि खे हमेशह उन्हनि प्रोटेक्ट कयो आहे। इंटरनेशनल लॉज़ जे हिसाब सां असां डिफेंसिव पोज़ीशन में रहिया आहियूं, अटैकिंग पोज़ीशन वारो जेको सो अचूज़ हूंदो आहे। अच्छा रियाज़ साहिब, अव्हां ॾिठो त न सिर्फ़ु असांजी इन नेशनल मीडिया इन ॻाल्हि खे कवर कयो हो,
ऐं ख़बरुनि खे शाया कयो हो, पाकिस्तान जी फतह खे शाया कयो हो, पर BBC बि इन शइ जो मुज़ाहिरो कयो त हुन बि फ़राख़ दिलीअ जो मुज़ाहिरो कंदे असांजे इन पाकिस्तान जी जीत में ऐं विक्ट्रीअ में ॾाढा ज़बरदस्त बयान ॾिना। इन ॻाल्हि खे कीअं सम्झो था त इंडिया जी जेका साख आहे केतिरी मुतासिर थी इन नेगेटिव अमल सां? ॾिसो, इहो सिर्फ़ इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में जेको सो जंग कोन हुई, इन खे पूरी दुनिया ॾिसे पई। पूरी दुनिया खे ख़बर पइजी वई त पाकिस्तान जी जेका फौज आहे बासलाहियत प्रोफेशनल जेका असांजी फौज आहे ऐं उहा डिसिप्लिन फौज आहे, इहा दुनिया में ऑलरेडी उन्हनि पंहिंजे पाण खे मजरायो आहे। डिफरेंट उनजी जेके ट्रेनिंग्स हूंदियूं आहिनि, जेके फॉरेन में जेके यूनाइटेड नेशंस में असांजी फौज जो कमु कयो आहे, असांजे ॿियनि मुल्कनि में बि असांजी पाकिस्तान में ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि, त दुनिया ॾिठो त असां वटि तादाद कम हुजण जे करे बि असां इंडिया खे उहो जवाबु ॾिनो आहे त शायदि सदियुनि में उहो यादि रखंदो, उनखे उहा चपेट लॻी आहे। ऐं हुननि जी तव्हां ॾिसो त असांजी मीडिया हमेशह हिकिड़ो सुठो रोल प्ले कयो आहे, हमेशह सच जी ॻाल्हि कई आहे। हुनजी तव्हां मीडिया खे ॾिसो त मीडिया उन्हनि त ईअं सम्झो त पूरो पाकिस्तान फतेह करे चुका हुया, त भई कराची बि फतेह थी वियो, त लाहौर बि फतेह थी वियो, त सुबुह जो नाश्तो लाहौर जो पिया सोचनि त कराची ते जेको सो सीवियूं ते अची करे पिकनिक मल्हाईंदा ऐं फलाणी जॻह ते फलाणी। असां हिते कराची में वेठा हुआसीं ऐं जज़्बो तव्हां ॾिसो जेका दुनिया ॾेखारी, BBC जी जेका रिपोर्ट हुई, ऐं हुन टाइम मुसलसल जेको सो मीडिया खे सर्च बि कयां पियो, ॿुधां बि पियो, त उन्हनि हिकिड़ी रिपोर्ट हलाई हुई त पाकिस्तान हींअर ताईं जेको डिफेंसिव पोज़ीशन में रहियो, उनजे बावजूद बि सबर में रहियो, पर जेॾी महिल उन अटैक कयो त उहो एतिरो ज़ोरदार अटैक कयो जो इंडिया जा जेके उनजी फोर्सिस जो जेके प्लेसिस हुया उन्हनि खे उन्हनि डिस्ट्रॉय कयो। ऐं उन्हनि कॾहिं बि असांजी पाकिस्तान आर्मी जेको सो जेके सिविलियंस हुया, सिविलियन आबादी हुई, उन्हनि खे अटैक न कयो। उनजी फौज जी तनसीबातनि खे, उनजी फौज जे जेके प्लेसिस हुया उन्हनि ते अटैक कयो ताकि उनजी फौजी तनसीबातनि खे नुक़सान पहुचाए। ऐं ॿी ॻाल्हि त उन टाइम में असांजो अवाम जो मुराद एतिरो हाई हुयो, एतिरो उनजी सिंसियरिटी हुई, उनमें एतिरो जज़्बो हुयो, तव्हां यकीन कंदो त असांजे जेके माण्हू हुया, जेके बि सभई सूबनि में जेके माण्हू हुया, उन्हनि तव्हां टीवी ते ॾिठो, तव्हां मीडिया में ॾेखारियो, असां बि वॉच पे कयो त मुख़्तलिफ़ माण्हू के बंदूकूं खणी पे निकिता, के कुआड़ियूं खणी पे निकिता, जंहिंखे जहिड़ो हथु आयो, केर बि असांजी अवाम मां को माण्हू डिॼी करे घरनि में न वेठो, बल्कि ॿाहिरि निकिता। ऐं उहे उन्हनि जो जज़्बो एॾो हुयो त उहे चवनि पिया त असांखे मौक़ो ॾियो त असां पंहिंजी फौजनि सां गॾु, अफ़वाज पाकिस्तान सां गॾु बीही करे गॾु विढ़ो वञनि हिंदुस्तान जे ख़िलाफ़। असां हिंदुस्तान सां हाणे न पिया विढ़ो, असां हिंदुस्तान सां 1947 खां पिया विढ़ो। असांखे हिंदुस्तान जी चपे चपे जी जेका प्रिपरेशन कयल आहे असांजे अफ़वाज पाकिस्तान खे, छो जो पहिरियों इमीडिएट दुश्मन इहो ई आहे जेको हमेशह वार कंदो रहंदो आहे, हमेशह उनखे मौत ऐं उहे चपेटूं लॻंदियूं आहिनि, पर अञा ताईं मुड़े कोन थो, सुधरे बि कोन थो। असां पंहिंजी फिगर ॾसी ते बि 0.8 जी असांजी फिगर आहे, 8 हुनजा जहाज़ गिरायासीं, पर US जो जेको प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रम्प, उहो हर तकरीर में उन्हनि खे इंडिया खे ॿुधाईंदो रहे, दुनिया खे ॿुधाईंदो रहे पाकिस्तान वारनि 8 जहाज़ गिराया। उन ॻाल्हि में इहा ई हुननि जे लाइ वॾी मराठी मक़ाम आहे त ही एतिरी बदनामी ऐं एतिरी जेका ज़िलत हुनखे मिली आहे, उन खां पोइ हुनखे सोचणु घुरिजे त वरी पाकिस्तान खे पहिरीं नज़र सां ॾिसण जी कोशिश करे। बिल्कुलु ठीकु साईं। रियाज़ साहिबु, अवां छा चवणु चाहींदो त असांजे नौजवाननि जो ख़ासि तौर ते इन ॻाल्हि सां केतिरो मोराल हाइ थियो आहे, नौजवाननि जे दिलि में पाकिस्तान जे लाइ जज़्बो ऐं मोहबत जो इज़हार केतिरो वधियो आहे? बिल्कुलु साईं, इन में असांजी नौजवान हमेशह जेके एक्टिव रहंदा आहिनि ऐं नौजवाननि जी मोराल बि हाइ थियो, उनजी मोहबत पाकिस्तान सां वधी, उकुल वधी उन्हनि में तमामु मिली आहे। अफ़वाज पाकिस्तान सां उन्हनि जी हमदर्दी वधियो, उन्हनि सां जेको सो हिकिड़ी संपत्ति हुई, उन्हनि सां गॾु विढ़ण जो हिकिड़ो जज़्बो हुयो। मां तव्हांखे पंहिंजो मिसाल ॾियां त असांजी
जॾहिं फर्स्ट ईयर इंटर में त असां NCC कंदासीं, ट्रेनिंग कंदासीं। हुन NCC वारो ट्रेनिंग जो सर्टिफिकेट अञा ताईं मूं वटि मौजूदु आहे ऐं ट्रेनिंग करे पोइ असांजी 1998 खां पोइ 99 खां पोइ NCC ख़तमु थी वई। उन जंग जे दौरान आउं पंहिंजी पोस्ट बि रखी, उहो सर्टिफिकेट बि रखियो, भई मुंहिंजी ट्रेनिंग थियल आहे, जिथे मूंखे मुंहिंजी ज़रूरत आहे असांखे वॉलंटियरली असांखे जॉइन कराइणो ऑफर कई। अहिड़े क़िस्म जो खोड़ सारा असांजा नौजवान सिंध जा, पंजाब जा, बलूचिस्तान जा, KPK जा नौजवान या औरतूं हुजनि या मर्द हुजनि, जहिड़ी बि उमिरि वारा हुजनि, सभिनी पंहिंजो वॉलंटियरली पंहिंजी ऑफर ॾिनी। पर नौजवान काफ़ी उहे पाण निकिता हुया, उनजो पंहिंजो जज़्बो ॾाढो तमामु घणो हुयो। ऐं ॾिठो त नौजवाननि जो वस न पियो हले, न त उहे चवंदा त फौजनि खे त असांखे हथियार ॾियो त असां बाटा ते बिल्कुलु ठीकु साईं। साईं रियाज़ साहिबु असां सां गॾु ई रहिजो, असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि रहमतुल्लाह साहिबु। साईं अव्हां रियाज़ साहिब जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं ॾाढे बहितरीन तरीक़े सां उन्हनि रियाज़ साहिबु उनखे जीअं महसूसु कयो ॿुधायो, ऐं रियाज़ साहिब जो तमामु ला में वसी तजुर्बो आहे, त हुन पंहिंजा एक्सपीरियंसिस ॿुधाया। असल जेकी शयूं आहिनि न उहे इहे ई आहिनि त तव्हां मोरका हक़ खे जंहिं तरीक़े सां प्रेज़ेंट कयो न, ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां विड़ियो, असांजी जेका फ़ौज विड़ी ऐं जेको क़यादत जा उन वक़्त जा जेके दुरुस्त फ़ैसिला हुआ, उन्हनि असांखे एतिरो त असांजे अंदरि जज़्बो पैदा करे छॾियो जो असां मोरका हक़ खे रोज़ इंजॉय कयूं था। रोज़ असां हुन जा क्लिप्स दोबारा रिपीट करे ॾिसूं था, ॿुधंदो, ऐं अवाम में बि इहो जज़्बो अञा ताईं ईअं ई क़ाइमु आहे ॼण त असां जेको आहे ही कल्ह जेको आहे सो ई थियो आहे वाक़ियो, चङनि त ही साल गुज़री वियो आहे, ऐं साल वरी हिकिड़ो नए सिरे सां असांजा ही जज़्बात जेको आहे सो अवाम महसूसु कया ऐं फ़ौज खे मुबारकबाद ॾिनी ऐं फ़ौजी वर्दी पाया, ॿार फ़ौजी वर्दियूं पाए घुमनि पिया। इन करे त उहे सम्झनि था त असांखे जेको जीअं हमरा ॻाल्हि कई त हिकिड़ो जज़्बो आहे अवाम में, त मायूसी मां निकिरी असां हिकिड़ो पंहिंजो उमेदुनि वारी दुनिया में अची वियासीं। हाणे असांखे उमेदु आहे त असांखे को बि शिकस्त न ॾेई सघंदो। बिल्कुलु सही। साईं रियाज़ साहिबु अमी ॿुधो पिया? जी साईं। हुमरा जो शायदि को सवाल आहे अव्हां खां प्लीज़। मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदमि त जीअं असां लॉ खे ॾिसूं था, इन शयुनि खे ॾिसूं था, ऐं पोइ इहा जेका जंग थी हुई इन जो तव्हां एज़ अ लॉयर ॿुधायो त डेमोक्रेसी सां ऐं माण्हुनि जे जेको बि बर्ताव रहियो आहे इन पूरे टाइम सां इहो केतिरो स्ट्रेंथन थियो आहे, ऐं जेको आहे सो माण्हू इहो कीअं था ॾिसनि हाणे इन सभिनी शयुनि खे? सॉरी उमरा, तव्हांजो आवाज़ घटि पियो आयो, मां तव्हांजो सुवाल चङी तरह ॿुधी न सघियो आहियां। जी, डेमोक्रेसी जो ऐं माण्हुनि जो जेका बि राय रही आहे ऐं जेको बि माण्हू जंहिं तरीक़े सां इन जी तरफ़ रिएक्ट कयो आहे असांजे मुल्क में, उहो उन ते असां चाहियूं था त तव्हां थोरो ॿुधायो असांखे। जी बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, तमामु ॾाढो सुठो सुवाल आहे। त मां इहो चवंदुमि इन जे बारे में त असांजा इहे इंटरनल इशूज़ आहिनि, त पॉलिटिकल पार्टीज़ जा पंहिंजा पंहिंजा इख़्तिलाफ़ात रहिया, नज़रियाती इख़्तिलाफ़ रहियो आहे अवाम जो, ऐं किथे किथे अवाम जो किथे फ़ौज सां बि को इख़्तिलाफ़ रहियो आहे, पर कॾहिं बि अवाम जेको आहे सो फ़ौज जे ख़िलाफ़ न आहे। स्टेट जेका हूंदी आहे उनखे प्रोटेक्शन करण जे लाइ फ़ौज हूंदी आहे, ऐं हिन मार्का हक़ खां पोइ जॾहिं इहा जंग असांजी हली ऐं पाकिस्तान हुनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो, उन खां पोइ 90% जेके अवाम जी जेको राय हुई उहा बदिलजी वई। उन्हनि चयो त न, असां वाकई किथे ग़लति हुयासीं, किथे कुझु ग़लति सम्झूं पिया, पर इहा शइ न आहे, पर असांजी फ़ौज आहे त असां बि प्रोटेक्टिव आहियूं ऐं असां महफ़ूज़ आहियूं, ऐं फ़ौज उहो करे ॾेखारियो भई असां तव्हांखे हर जाइ ते महफ़ूज़ करे ॼाणूं था। एतिरी वॾी फ़ौज, एतिरी हाई टेक्नोलॉजी है, पर उन जे बावजूद बि असां वटि हिकिड़े लिमिटेड रिसोर्सिस जे तहत कि पाकिस्तान अफ़वाज जेको आहे उनखे जेको जवाबु ॾिनो, ख़ासि तौर ते असांजी एयरफोर्स जे लाइ मां इहो ज़रूरु चवंदुमि त ज़रूरी न आहे त तव्हां वटि को महांगो जहाज़ हुजे
पर बहितर इहो आहे कि बहितरीन तरबियत हुजे न अगरि जहाज़ खे उॾाइण जी ऐं जहाज़ खे इस्तेमालु करण जी, त हर के या जेका असां महांगो जहाज़ न बि हुजे न तॾहिं बि तव्हां दुश्मन खे शिकस्त ॾेई सघो था, जेको असां करे ॾेखारियो। उन खां पोइ असांजे जेके जहाज़ हुया, असांजे जेके फाइटर जेट्स हुया, उन्हनि जी हींअर इंटरनेशनल मार्केट में उन जी मार्केट भी वधी वई आहे, उन जा रेट्स भी वधी विया आहिनि, ऑर्डर्स भी उन्हनि खे काफ़ी मिलण लॻा। इहो हिकिड़ो दुनिया खे मिसाल ॾिनो हुओ पाकिस्तान, त असां हर लिहाज़ खां बहितरीन आहियूं, हर लिहाज़ खां मज़बूत आहियूं ऐं हर लिहाज़ खां असांजो ज़रूरत और जवाब ॾियण लाइ तयारु आहे दुश्मन। असांजे डोमेस्टिकली जेके इशूज़ आहिनि, अवाम जा पॉलिटिकल इशूज़ आहिनि ऐं डेमोक्रेटिक जेके असांजा मसइला मसाइल आहिनि, इहे इन वाक़े हक़ खां पोइ काफ़ी हद ताईं थमिजी विया आहिनि ऐं उहो जेका असां मोहबत लगाव जेको पाक सां अवाम जो रहियो, उहो उन खां पोइ वधी वियो। बिल्कुलु ठीकु साईं, वॾी महिरबानी रियाज़ साहिब, असांखे अव्हां लाइव ते जॉइन कयो। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं हिकिड़ो नंढो ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि सैयद ज़ीशान हाशमी, जेके एडवोकेट आहिनि हाई कोर्ट में ऐं हू सोशल एक्टिविस्ट बि आहिनि, ऐं अॼु हू असां सां मार्का हक़ जेको असांजो अॼु जो टॉपिक आहे, जंहिंजे बारे में असां ॻाल्हायूं था, उन ते असां सां गॾु थोड़ी अञा डिस्कशन कंदा। जी ज़ीशान साहब, कैसे हैं आप? थैंक यू वेरी मच फॉर इनवाइटिंग मी ऑन योर प्रोग्राम। जी। और वैसे भी पाकिस्तान का जो मार्का हक़ का आज ऑपरेशन बुनियादी महसूस के हवाले से मुख्तलिफ प्रोग्राम हो रहे हैं, तो दैट्स वेरी ऑनर फॉर मी कि आपने मुझे इस प्रोग्राम में लिया। जी, बहुत शुक्रिया आपका। अच्छा ज़ीशान साहब, आपका क्या कहना है, बीइंग लॉयर, आप क्या कहना चाहेंगे, मार्का हक़ हमारे लिए कितना फख्र का बायस है? देखिए, बीइंग पाकिस्तानी और हमारा कौमी बयानिया जो है मार्का हक़ और ऑपरेशन बुनियादी महसूस के हवाले से पाकिस्तानी आर्मी ने यह साबित किया कि पाकिस्तान हर किस्म की जारियत का मौसर, मुनज़्ज़म और फौरी जवाब देने की मुकम्मल सलाहियत रखता है। और जिस तरह से इंडिया बातें करता था, जिस तरह से अपनी फिल्में बनाकर और कभी वो लाहौर पे कब्जा कर लेता है, कभी वो कहता है कि पाकिस्तान के ऊपर सब पहुंचा दिया, उस चीज को बिल्कुल पाकिस्तान ने अपोज करके दिखाया और पाकिस्तानी अफवाज ने अपनी पेशेवराना महारत, हिकमत अमली और तैयारी का मुजाहरा करके दिखाया और दुनिया को प्रूफ किया कि कोई हमें इस तरह आकर ट्रेड नहीं कर सकता और इस तरह से आकर बात नहीं कर सकता। बिल्कुल ठीक। ज़ीशान साहब, मैं यहाँ आपसे ये भी पूछना चाहूँगा कि हम हमेशा कहीं ना कहीं अपनी ज़िंदगी से भी मायूस होते हैं, अपने मामलात से मायूस होते हैं, और ख़ास तौर पे हमें ये सुनने को मिलता है नौजवान जो हैं मुल्क छोड़कर बैरून ममालिक जाना चाहते हैं, जबकि आपको इस चीज़ से अंदाज़ा हो गया होगा कि इतना बड़ा मार्का हक़ हमने एक उनको विक्ट्री ली है, शिकस्त दी है। इस वक्त नौजवानों के अंदर कितना जज्बा बढ़ा है, क्या वाकई हमें इतना मायूस हो कि अपने मुल्क को छोड़कर बैरूनी ममालिक जाना चाहिए, या यहीं के बाशिंदे होकर हमें यहीं पे नौकरी लेनी चाहिए, ना सिर्फ नौकरी करनी चाहिए लेकिन अपने मुल्क पाकिस्तान के लिए अपना किरदार अदा करना चाहिए? देखिए, जहाँ तक बात है पाकिस्तान छोड़ने की और जो नौजवान जनरेशन है वो छोड़ के जाने की बात आप कर रहे हैं, तो मार्का हक़ ने सफारती सतह पर जो है अपने मौक़िफ़ को उजागर किया और उसमें उन्होंने ये प्रूफ किया कि पाकिस्तान के जो लोग, वो जो बच्चे जो है वो मायूस होकर मुल्क छोड़कर जा रहे थे, अगर देखें तो वापस बैक होना शुरू हो गया, क्योंकि पाकिस्तान ने सफारती सतह पर भी और अपनी तमाम चीजों के अंदर उनको प्रूफ किया। बट जहां तक बात है जाने की, तो कुछ और मसाइल और कुछ और ऑप्शन है, जिसको अगर हम बात करेंगे तो वो फिर बड़ी एक लंबी बात हो जाएगी। बट जो ट्रू पाकिस्तानी है, जो समझते हैं कि पाकिस्तान भी उनको काम करना चाहिए, वो कभी अपने मफादात को, मुल्क के मफादात को तरजीह नहीं देते। जैसे कि मैं खुद IT में मैंने मास्टर्स किया कंप्यूटर साइंस के अंदर, 2001 के अंदर मैं कनाडा गया, बट मैंने ये देखा कि मैं पाकिस्तान के लिए बहुत कुछ कर सकता था, मैं रिटर्न बैक हुआ। उसके साथ साथ आगे एडवोकेसी के अंदर मैंने LLB किया, LLM किया, तो मैंने देखा कि पाकिस्तान में भी अभी भी इतना टैलेंट है कि जो लोग गए हैं और जो लोग पाकिस्तान में काम कर रहे हैं, वो अगर देखा जाए तो दुनिया उनसे फायदे ले रही है। और अगर हम ये चीज देखें कि पाकिस्तान ने बहुत लिमिटेड रिसोर्सेज के अंदर वो करके दिखाया जो कि कोई दूसरा नहीं कर सकता था।
اس کی مثال آپ کو میں دے دوں کہ پاکستان نے سفارتی سطح پر اپنے موقف کو اجاگر کیا ہی کیا، بٹ جہاں پر قومی سلامتی کی بات آئی، خطے میں امن کی اور ذمہ دار ریاستی کردار کو نمایاں کیا گیا، دفاعی و سفارتی تجارت کے مطابق پاکستان نے عالمی برادری کے سامنے اپنے موقف کو بڑے پورے اعتماد اور موثر انداز میں پیش کیا۔ اور میں آپ کو ایک بار اس میں بتا دوں کہ دیکھیے سب سے بڑی بات ہوتی ہے لیڈرشپ۔ اگر آپ لیڈرشپ کی بات کرتے ہیں تو اس وقت ہمارے ملک کے اندر کی آرمی اسٹاف جنرل آصف منیر صاحب کی قیادت اس پورے مرحلے میں بڑے بخوبی جسے کہتے ہیں ان کو خراج تحسین پیش کرنا چاہیے کہ ان کی حکمت عملی، تحمل اور بروقت فیصلوں نے افواج پاکستان کے درمیان مؤثر رابطہ کاری کو قومی یکجہتی اور دفاعی استحکام کی بنیاد پر وننگ انسٹیٹیوشن پہ لا کے کھڑا کر دیا۔ اور اگر آپ اس وقت پاکستان کے تمام شہروں میں دیکھیں تو آپ کو دیکھیں گے کہ ان کی قیادت پر قوم میں اعتماد، حوصلہ اور اتحاد کا جذبہ موجود ہے۔ اور جس طرح سے پاکستان نے اپنا نام منوایا ہے دنیا کے اندر، بلکہ آپ یہی دیکھ لیں کہ ابھی ایران اور امریکہ کی اس جنگ کے اندر پاکستان نے جو رول پلے کیا ہے وہ رول ایسا رول ہے کہ جس میں دنیا کے اندر ہمارے پاسپورٹ کی ویلیو بڑی ہے۔ جہاں پر ہم پہلے جاتے تھے لوگ ہمارے پاسپورٹ کے بارے میں بات نہیں کرتے تھے، ہم کو دیکھتے تھے نارمل وے میں، لیکن اس وقت اتنی بھرپور اسٹریٹجی اور سفارتکاری ہوئی ہے پاکستان کے پاسپورٹ کی، آپ دیکھیں کہ مختلف لوگ ویڈیوز بنا رہے ہیں اپنے پاسپورٹ کی اور بیٹنگ پاکستانی پراؤڈ فیل کر رہے ہیں کہ وی آر پاکستانی، اور ہم نے دنیا کے اندر ثابت کیا ہے کہ ہم وہ قوم نہیں ہے جو کہ ڈٹے۔ آپ دیکھیں دنیا کے اندر جنگ ہوتی ہے تو دنیا کے اندر جو اسرائیل کو بھی دیکھ لیں، وہاں کے لوگ ملک چھوڑ چھوڑ کے جا رہے تھے، بٹ جب بنیادی محسوس پاکستان نے مار کا حق کیا تو اس وقت پاکستانی عوام نے جس طرح اپنی فوج کا، اپنے ملک کا، اپنے کا ساتھ دیا، اور ایسا لگ رہا تھا جیسے کہ جنگ نہیں ہو رہی، کہ انجوائے کر رہے ہیں اس جنگ کو بھی۔ تو یہ بھی آپ اس کو قریب لیں گے، اس قوم کو بھی اور اس آرمی کو بھی، کہ انہوں نے وہ کمپلیٹ کر کے دکھایا، وہ چیزیں کر کے دکھائی جس سے آپ یہ نہیں سمجھے کہ 7 جہاز گرانا جس سے ملک کی ریل کی حقیقت کو توڑ دینے کے برابر ہے۔ اور ٹرمپ تو آپ کو کہتا ہے کہ کبھی وہ کہتا ہے 11 جہاز گرائے، کبھی وہ کہتا ہے 10 جہاز گرائے، تو آپ کا پوری دنیا کے اندر ایک نام ہو گیا اور آپ کی اسٹریٹجک پوزیشن بہت مضبوط ہو گئی۔ اچھا، آپ سمجھتے ہیں کہ ہمارے جو دشمن ملک ہیں ان کے جو خواب و خیال تھے شاید کہ ہمیں وہ کوئی نقصان پہنچائیں گے یا ان کے ناپاک ارادے کامیاب ہو جائیں گے، اب ان کے ذہنوں میں کیا خیال ہوگا ہمارے اس ملک کے بارے میں؟ کہ وہ تو پہلے بھی میں آپ کو بتا چکا ہوں کہ ان کو وہ سرپرائز دیا گیا ہے جو پاکستانی افواج نے سرپرائز دیا، کہ ورنہ وہ آپ ان کی اگر فلم کو اٹھا کے دیکھیں تو ایسا لگتا تھا کہ وہ ہر مارچ پہ ہم سے جیت رہے ہیں نا، بٹ جب جینوئنلی ایک جنگ ہوئی تو آپ دیکھ لیں کہ 1965 کے اندر اگر آپ دیکھتے ہیں، اور اس کے علاوہ کارگل کی جنگ میں دیکھ لیں، آپ ہر جگہ پہ پاکستان نے بھرپور مقابلہ بھی کیا اور ان کو اس حد تک خراب کیا ان کے امیج کو کہ آج دیکھتے ہیں فرقداری پاکستان کی سطح کہاں جا کر کھڑی ہے۔ اور اس وقت پاکستان دنیا میں وہ ملک بن چکا ہے جو کہ اپنی دفاعی آئٹمس کو دنیا کے اندر انٹروڈیوس کر رہا ہے اور بتا رہا ہے کہ ہم نے کیا 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 نہیں کیا۔ تو میں پھر یہ کہوں گا کہ اس وقت ہمیں پاکستان کے ساتھ پاکستان کی عوام جو ہے وہ دلی طور پر چیف آف آرمی اسٹاف اور پاکستان آرمی کے ساتھ کھڑی ہوئی ہے، اور اس کے ساتھ ساتھ وہ ملک چھوڑ کر جا رہے تھے وہ واپس آ رہے ہیں۔ اور دنیا کے اندر اگر آپ اسٹڈی دیکھیں پاکستان کا نام ایک مضبوط ملک کے طور پر ماشاءاللہ آ گیا ہے، ہر دنیا میں ہر جگہ بات ہو رہی ہے۔ پاکستان وہ ملک ہے جس نے ایران اور امریکہ کی جنگ کے اندر ایک ثالث کا کردار ادا کیا اور اس جنگ کو روکنے میں بھرپور کردار ادا کیا، اور جہاں جہاں پہ بھی آپ دیکھیں جس ملک سے بات ہو رہی ہے تو وہاں پہ پاکستان کا نام سب سے پہلے آ رہا ہے، اور ہم یہی چاہتے ہیں کہ فرسٹ آف آل سب سے پہلے پاکستان۔ بالکل ٹھیک، آپ ہمارے ساتھ ہی رہیے، ہمارے ساتھ ایک اور بھی مہمان موجود ہیں اسٹوڈیو کے اندر۔ سر رحمت صاحب آؤں کا پوچھنا چاہیں دوستو، بینگ اے جرنلسٹ ہم ہی سمجھو تھا تے میڈیا مارکا حق کے عوام تائیں پہنچائن لائے کترو مؤثر کردار ادا کرے سکے تو، ऐं हूअं बि मार्का हक़ जे दौरान मीडिया जो छा किरदारु रहियो؟ मीडिया जो पाकिस्तानी मीडिया जो त इंतहाई ज़िम्मेदारी वारो किरदारु रहियो। हर ख़बर माशाल्लाह सां परफेक्ट ऐं अकॉर्डिंग टू फैक्ट्स, मतिलबु जेके बि वाक़िया थिया पिए उन्हनि खे एज़ इट इज़ रिपोर्ट कयो पिए। ऐं पाकिस्तान जो जेको आम शहरनि जो मोराल हो उनखे बि बूस्ट कयो। इवन हुननि जो माण्हुनि जी जेके सेलिब्रेशन्स हुयूं उन ॾींहुं जंहिं ॾींहुं जंग थी ऐं
सेलिब्रेशन हुई था सोशल मीडिया ॾिसो, हिकिड़े कलाक अंदर लखे मैसेजिस हिकु ॿिए ॾे विया, त इहो जेको बूस्ट हो, इहो मीडिया जो बूस्ट पाकिस्तान में। पर इंटरनेशनल ॾिसो, तव्हांजा जेके चैनल्स हुया इंटरनेशनल, BBC, CNN ऐं अल जज़ीरा, इहे लाइव कवरेज ॾिननि पिए ऐं कलाक जा कलाक लाइव कवरेजिस हलियूं। ऐं उन्हनि लाइव कवरेजिस में उन्हनि ॾेखारियो त पाकिस्तान जो पलड़ो भारी आहे ऐं पाकिस्तान हुनखे जवाबु इंडिया खे ॾिनो, जा जहाज़ किराया। त इहो असांखे तमामु हिकिड़ो पॉज़िटिव पहलू नज़र आयो मीडिया जो, ऐं इंटरनेशनली बि लोकल बि, सिवाय इंडियन चैनल्स जे जेके उन्हनि जा पंहिंजा उहो गोदी मीडिया जंहिंखे था चवनि, उहो गोदी मीडिया खां अलावा बाक़ी जेके बि दुनिया जा इंडिपेंडेंट चैनल हुआ या इंटरनेशनल चैनल आहे या असांजा पाकिस्तानी चैनल आहे, उन्हनि इन मौरक़ा हक़ खे जा जेके फैक्ट्स एंड फिगर आहे उहे अवाम ताईं पुॼाया। बिल्कुल ठीक। ज़ीशान साहब, मैं आपकी तरफ आना चाहूँगा। सबसे पहले तो हम देखते हैं कि इस मुल्क का जो भी बंदा है, जितनी भी अवाम है, जितने भी लोग हैं, उनका ये किरदार बनता है, जिम्मेदारी बनती है कि हम अपने पाकिस्तान मुल्क का पॉजिटिव इमेज दिखाएं। लेकिन आप समझते हैं कि आजकल की जो तारीख है, मार्के हक के हवाले से जो हमारे रोडों पे बड़ी खूबसूरती नज़र आ रही है, मुख्तलिफ इवेंट्स हो रहे हैं, मुख्तलिफ कॉन्फ्रेंसेस हो रही हैं, सेरेमनीज़ हो रही हैं, और ये जो खुशी की लहर है, इसको आप किस तरह देखते हैं? इस सारी चीज़ों से क्या पैगाम जाता है? अच्छा, इससे पहले मैं थोड़ा सा चाहूंगा कि जो आपने अभी बात की कि मीडिया का जो किरदार रहा इस पूरे सिनारियो के अंदर, तो मैं आपको बताऊंगा कि पाकिस्तानी मीडिया ने मार्के हक के दौरान जो कौमी बयानिया था ना, उसको बड़ा मजबूत बनाया है। और सबसे बड़ी बात की अवामी एतमाद को बरकरार रखने और कौमी एकजुटती को फरोग देने में बड़ा अहम किरदार अदा किया। डिजिटल प्लेटफॉर्म ने कौमी सलामती, दिफाई तैयारी और अवामी हौसले को इस तरह उजागर किया था कि ऐसा लग रहा था कि जो एक्टर्स, टीवी एंकर बैठे हुए हैं, तज्जियाकार बैठे हुए हैं, उन्होंने लगातार, साथियों ने लगातार अवाम को मुसलसल जो एक्चुअल सूरत हाल थी उससे आगाह रखा और इस बार आपस में बांधा कि कौमी इत्तेहाद का ऐसा मैसेज दिया दुनिया के अंदर कि बहुत जबरदस्त। और फिर एक सबसे बड़ी बात है, आपको पता है इंडिया का जो मीडिया है वो हमेशा से मशहूर है गलत प्रोपेगेंडा करने में, गलत मामलों को स्प्रेड करने में। पाकिस्तानी मीडिया के एंकर्स ने और साथियों ने उस ऐसा मुतहरिक किरदार अदा किया कि जो उनके तज्जियाती प्रोग्राम थे, फैक्ट चेकिंग थी और सरकार की मौक़िफ़ जो था ना, उसकी तशहीर के जरिए दुश्मन के प्रोपेगेंडे को टोटली रिफ्यूज कर दिया और इस तरह जवाब दिया कि उनके सच्चे वगैरह थी। और फिर उसके बाद जो सबसे बड़ी बात थी कि मीडिया ने पाकिस्तान आर्मी को, पाक फजाइया, पाक बहरिया की पेशा वरना सलाहियतों, उनकी तैयारियों और उनकी कुर्बानियों को बड़े बेहतरीन अंदाज में पेश किया। और गाजी हमारे पिछले कई सालों से शहादत देते हुए आते हैं, उनको जाहिर भी पेश किया गया। फिर उसके बाद जो सबसे बड़ी बात थी, टीवी चैनल्स की बात तो एक अपनी जगह पे है, मगर डिजिटल मीडिया की बात करें, सोशल मीडिया की बात करें, तो यूट्यूब चैनल्स के ऊपर, ट्विटर के ऊपर, लिंक्डइन पे, फेसबुक पे, दीगर प्लेटफॉर्म पर पाकिस्तानी जो बहुत उनके जो यंग बच्चे थे, उन्होंने इस तरह सोशल मीडिया के ऊपर जवाब दिया कि मजा आ गया। फिर आपके बाकी कदम जो है टॉक शोज के और दिफाई तज्जिया निगारें उन्होंने पूरी कर दी बैठ के ऊपर। तो मैं समझता हूँ कि हमारी जो एक होल नेशन का नैरेटिव दुनिया पे गया, तो उसको बताया कि हम पूरी कौम एक मुत्तहिद कौम है और हम सब जुड़े हुए हैं पाकिस्तान की अफवाज के साथ, गवर्नमेंट के साथ, मीडिया के साथ, सिविल सोसाइटी के साथ, और हम सब एक हैं। तो दैट वाज द मैसेज गिवन टू इंटरनेशनल मीडिया, इंटरनेशनल प्लेटफॉर्म्स, और हमने उसके ऊपर बड़ा कमाल करके दिखाया। फिर अब आ जाते हैं आपके सवाल के ऊपर कि जो जिस तरह से सेलिब्रेशन हो रही है और जिस तरह से लोग इसको एंजॉय कर रहे हैं, तो मैं समझता हूँ कि वो समय जैसे कि 14 अगस्त के ऊपर हम बड़ा एंजॉय कर रहे होते हैं, उससे पहले 6 सितंबर जो हम एक डे सेलिब्रेट करते हैं जिसको डिफेंस डे, जिसके अंदर हम सक्सेस कामयाबी के साथ मनाते हैं, तो ये एक और डे हमारे पास आ गया मनाने के लिए, जिसपे हम दुनिया को बताते हैं कि हम किसी से पीछे नहीं है, ना टेक्नोलॉजी के अंदर, ना इत्तेहाद के अंदर, हम हर जगह पर अव्वल हैं और इंशाअल्लाह पाकिस्तान का इमेज इसी तरह से बढ़ता चला जाएगा। और मैं समझता हूँ कि इस वक्त जो पाकिस्तानी मीडिया के किरदार को देखा जा रहा है, बड़ा पॉजिटिव और बड़ा एनर्जेटिक किरदार है जिसमें उन्होंने तमाम दुनिया के मीडिया
और खासतौर पर इंडिया के लोगों को बताया है कि आप कुछ नहीं है, हम सब कुछ है। तो सब पहले पाकिस्तान में काम करने की बात होती है, तो ये सबसे बड़ा और सबसे अच्छा मैसेज जो दुनिया को दिया गया है। अच्छा ज़ीशान साहब, हमारे साथ रहमतुल्लाह साहब स्टूडियो में भी मौजूद हैं, मैं उनकी तरफ आना चाहूँगा। रहमतुल्लाह साहब, असीं सम्झूं था त अहिड़े क़िस्म जा जेके बि मामलात हुजनि था, बीइंग अ मीडिया पर्सन असांखे बख़ूबी वॾी ज़िमेदारीअ सां इन्हनि शयुनि खे शाया बि करिणो हूंदो आहे, उन्हनि जी पहिरियां तस्दीक बि करणी हूंदी आहे। ऐं पाण मार्का हिकु साल पहिरियां जी ॻाल्हि ॿोल करियूं त पाकिस्तान जी जेका मीडिया आहे उन्हनि हक़ाइक़ खे ज़ाहिर पिया कयो, जॾहिं त असांजे मुख़ालिफ़ धुर मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडा करे मुख़्तलिफ़ कूड़ियूं ऐं कूड़ ते ॿधल वीडियोज़ शाया पिया करणु चाहियूं, ऐं उन्हनि शायदि इहो सोचियो पए त इहे वीडियो ॾेखारे असां पंहिंजो जेको जस्चर आहे उहो पॉज़िटिव ॾेखारींदासीं, पंहिंजे पाण खे मथां ॾेखारींदासीं, पर पोइ बि उन्हनि जा सभु पोल पधरा थी विया। इन बाबति तव्हांजो छा चवणु? ॾिसो न, हिननि जी जॾहिं इहे कूड़ हया पे मीडिया ते वेही टका, सिंधीअ में चओ टका पे आया, तो उन वक़्तु उन्हनि ते को एतबार करण लॻ उन वक़्तु बि केरु तयारु न हो जी, कोई बि एतबार न पियो करे। पर उहे जॾहिं असां जे कननि ताईं पहुतियूं ॻाल्हियूं त असां ख़ुदि हैरान आहियूं। जॾहिं असां पंहिंजा पाकिस्तानी चैनल लॻाए त उते त का ख़बर ई कोन्हे। असां शायदि थी सघे थो त ही शायदि ख़बरूं लिकंदी हुजनि, पर जॾहिं हिननि चयो न कराची में हमला हो गया फला, कराची में त असां गाॾी खणी ॿाहिरि निकितासीं, आम ॾींहं वांगुरु, मतिलबु असां शहर सॼो घुमियो, न उते का ॻाल्हि हुजे, हेॾा हिननि जी जेका बड़धक मतलबु हुजे सभिनी चैनलनि ते भई कराची तबाह, भई कुझु बि न हो। ऐं इहे जेके हिननि जेके कूड़ आहिनि, उन्हनि कूड़नि हिननि खे एॾो त ख़्वार ख़राबु कयो। ऐं असांजी ज़िमेदारी ॾिसो, जीअं ई असांखे ख़बरूं मिलियूं पे तुर्त आवाम ताईं अचनि पियूं, ऐं असांजा जेके तर्जिया निगार आहे उन्हनि उन जा पूरा उसा पासा अॻु पोइ सभु उन्हनि जेको उनजो तर्जो करे सूरत हाल खां आवाम खे लम्हा बि लम्हा, ईअं न त असां ऊंदहि में हुआसीं, असां लम्हा बि लम्हा आगाह हुआसीं। पंहिंजी जेके असांजी जेका कारकर्दगी हुई, असांजे फ़ौज जी कारकर्दगी हुई, असांजी फ़िज़ाई जी कारकर्दगी हुई, नेवी जी कारकर्दगी, सभु असां अखियुनि सां ॾिठो पियो नंबर। ऐं माण्हुनि जो एतमाद वधियो, माण्हुनि जो ट्रस्ट वधियो, हुननि जा कूड़ जेको आहे वाक़ा थिया। त इहे सभु शयूं मीडिया जो जेको रोल आहे न, इहो बि हिकिड़ो मिसाल अथव। जहिड़ी तरह असांजो आर्मी जो ऐं फ़ौज जो जेको मिसाल असां ॾियूं पिया इन में, उन वक़्तु असांजो मीडिया जो बि किरदारु तमामु हाय, उनजो एतिरो त बूस्ट असांखे मिलियो आहे जो अॼु असांजे ख़बरुनि ते हर माण्हू एतबार करे थो। इवन तव्हां हींअर असांजा पाकिस्तानी चैनल बि ॾिसो, इंडियन चैनल बि ॾिसो, त हींअर जेका जंग हले पई ईरान ऐं अमेरिका जी, उनमें पाकिस्तान जे मीडिया ते ट्रस्ट कनि पिया माण्हू। बिल्कुलु ई पूरे ख़िते जा माण्हू पाकिस्तानी मीडिया खे वॉच करे उन जे ख़बरुनि ते ट्रस्ट कनि था, इन करे जो उन्हनि खे ख़बर आहे त इहा मीडिया कूड़ न ॻाल्हाईंदी। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। जी हमरा छा चवणु चाहींदियूं ज़ीशान साहिब? ज़ीशान साहब असां सां गॾु हिन महिल बि मौजूद आहे। ज़ीशान साहब, आप जाते जाते आपको, क्योंकि पूरी हमें पाकिस्तान देख रहा है, आपको आवाम देख रही है, तो आप उनको क्या मैसेज देना चाहेंगे? देखिए, एज ए एडवोकेट हाई कोर्ट और एक जिम्मेदार पाकिस्तानी शहरी में समझता हूँ कि यौम मार्का हक हमारी कौमी तारीख का सिर्फ एक यादगार दिन नहीं, बल्कि पाकिस्तान के कौमी अज़म, रियासत की खुदमुख्तारी, आइनी इस्तेहकाम और इज्तिमाई शऊर की एक जिंदा अलामत है। और ये दिन हमें याद दिलाता रहेगा कि जब कौम अपने इदारों, अफ़वाज पाकिस्तान और कौमी मफाद के साथ मुत्तहिद हो जाए तो दुनिया की कोई ताकत उसके हौसले को शिकस्त नहीं दे सकती। 2025 में जब ये नाजुक महल में पाकिस्तान आया था, तो उस वक्त हमारी कौम ने और हमारे मुल्क में एक मजबूत और जिम्मेदार रियासत की अक्कासी की। और मैं समझता हूँ मार्का है कल इस कौमी सोच का इजहार था कि पाकिस्तान अपनी आज़ादी, नजरियाती सरहदों, कौमी वक़ार और सलामती की तहफ़्फ़ुज़ के लिए हर सतह पर मुत्तहिद और तैयार है। और एक मैसेज मैं और देना चाहूँगा कि ऑपरेशन बदल महसूस ने पूरी दुनिया को ये पैगाम दिया है, पाकिस्तान सिर्फ एक अस्करी कुव्वत नहीं है, बल्कि एक मुनज़्ज़म, जिम्मेदार और बावकार रियासत है, और जिसकी अफ़वाज, पेशा वराना महारत और ज़ब्त जदीद दिफाई मिशन मुकम्मल तौर पर लैस है। और इसको उन्होंने प्रूफ भी किया है ना। और आज जिस तरह से अफ़वाज पाकिस्तान के लिए मोहब्बत, प्यार
का जज्बा है और लोगों ने जिस तरह से मुख्तलिफ जगहों पर उनके बैनर्स, उनके तराने, कौमी तराने बनाए हैं और जगह जगह ये धूम मची हुई है। तो मैं खसूसी तौर पर चीफ ऑफ आर्मी स्टाफ की क़यादत को एक समझता हूँ कि इस मसले में इंतहाई अहम करार देता हूँ कि उनकी हिकमत अमली, तहम्मुल और बर्वक्त फैसलों ने कौमी इत्तेहाद को बड़ा उजागर कर दिया है। और उनकी जो मौसर राब्तेकारी ना दुनिया में जिस तरह से, और जिस तरह दुनिया का सुपर पावर अमेरिका, उसका सदर जो है बारहा ये बात कह चुका है कि वो उनके बहुत शुक्रिया आपका ज़ीशान साहब। हम आपको वक्तन फ़वक्तन तकलीफ देते रहेंगे, आपसे कांटेक्ट में रहते रहेंगे, और बहुत शुक्रिया आपका, आज आपने हमारे प्रोग्राम ज्वाइन किया। और बिल्कुल, हमारे साथ ज़ीशान साहब भी मौजूद है और रहमतुल्लाह साहब ने भी अपने कीमती वक्त में से कुछ पल लिए। साईं अवां जी वॾी महिरबानी लख थोरा, इंशाल्लाह वरी तव्हां सां मुलाक़ात ज़रूरु थींदी। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम उम्मीद थो कयां त तव्हांजे लाइ तमामु घणो मुफ़ीद साबित थियो हूंदो, पसंदि आयो हूंदो। मार्का हक़ जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल्हि कई। इंशाल्लाह वरी मिलंदासीं ॿिए प्रोग्राम में, साॻी टाइम ते, साॻी मंच ते, नवनि महिमाननि, नवनि डिस्कशन सां गॾु। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ अहसन ऐं मूंसां गॾु को होस्ट आहिनि। थैंक यू सो मच। इंशाल्लाह तव्हां सां पोइ मिलंदासीं, वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।